अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जो असांजो टॉपिक आहे ह्यूमन ब्रेन, इंसान जो दिमाग़। इंसान जो दिमाग़ कंप्यूटर खां वधीक तेज़ छो आहे? इंसान जो दिमाग़ केतिरो ताक़तवर आहे? इंसान जो दिमाग़ दुनिया जे हर कंप्यूटर खां वधीक तेज़ कमु करे थो। हिक सेकंड में लॻभॻि 1 अरब खां वधीक सिग्नल संभाले सघे थो। दिमाग़ सिर्फ़ मालूमात नथो संभाले, पर सोचणु, महसूस करणु, यादि करण सां गॾोगॾु फ़ैसिलो करण बि सेखारे थो। कंप्यूटर सिर्फ़ हुकुम ऑर्डर करण ते कमु कंदा आहिनि, पर दिमाग़ नओं सिखण, तजवीज़ रखण जी बि सलाहियत रखे थो। इहो ई सबबु आहे त दिमाग़ कुदरत जो सभ खां वॾो शाहकार आहे। अञा ताईं दुनिया जो को बि सुपर कंप्यूटर इंसान जे दिमाग़ जी ताक़त खे मुकमल तौरु नक़ल नथो करे सघे। दोस्तो, सोचणु शुरू कयो, तव्हांजो दिमाग़ बि कुदरत जो हिकु वॾो मौजूज़ो आहे। दोस्तो, अगर वीडियो पसंद आयो हुजे, वधीक ॼाणण लाइ असांजे पेज खे फॉलो ज़रूर कंदा।